नाज़रीन, कराची में ख़बर ईंदा हाल तो मौसमियात खाते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में गर्मी वधीक जारी रहण की अॻकथी करे छॾी है। मौसमियात खाते मूजिब अंदरून सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्त रिकॉर्ड गर्मी पइजी रही है। यह लहर एक हफ़्ते ताईं जारी रही सघे थी। मौसमियात खाते मूजिब दादू, जैकबाबाद, लाड़काणो ऐं ॿियनि ज़िलनि जो गर्मी पद 46 खां 48 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान है, जॾहिं त अंदरूनी सिंध जा इलाइक़ा 11 खां 15 मई दौरान सख़्त गर्मी हेठि रहंदा। मौसमियात खाते ॿुधायो आहे त कराची में ईंदड़ 2 ॾींहंनि दौरान मौसम गरम ऐं विचोलो रहंदो, जॾहिं त आचर ते गर्मी पद 35 खां 37 ऐं सूमर ते 38 ग्रेड सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। पर इन दौरान उत्तर ओलह ऐं ॾखण मग़रिब खां हवाऊं लॻी सघनि थियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।